सखर IBA टेस्टिंग सर्विसेज ऑनलाइन पोर्टल ते भली करे आया। STS पोर्टल में तव्हां सरकारी ऐं गैर सरकारी आसामियुनि जे लाइ दाख़िला दर्ज कराए सघो था। अगरि तव्हां STS पोर्टल ते पहिरियां खां ई रजिस्टर्ड आहियो त पंहिंजो क़ौमी शनाख़्ती कार्ड नंबर ऐं पासवर्ड लॻाए लॉगिन जे बटन खे क्लिक कंदा। अगरि तव्हां STS पोर्टल ते रजिस्टर्ड न आहियो त हेठि ॾिनल क्रिएट एन अकाउंट खे क्लिक करे ऐं पंहिंजो नओं अकाउंट रजिस्टर्ड कंदा। अगरि तव्हां सखर IBA टेस्टिंग सर्विसेज ऑनलाइन पोर्टल ते भली करे आया। हिते तव्हां सरकारी ऐं गैर सरकारी आसामियुनि जे लाइ दरख़्वास्त दर्ज करे सघो था। STS पोर्टल ते रजिस्टर थियण जूं हिदायतूं। रजिस्टर थियण जे लाइ सभ खां पहिरियां पंहिंजो पूरो नालो ऐं क़ौमी शनाख़्ती कार्ड नंबर दर्ज कंदा। महिरबानी करे पंहिंजी ज़ाती मालूमात शनाख़्ती कार्ड मुताबिक़ दर्ज कंदा। यादि रहे त हिक शनाख़्ती कार्ड नंबर ते हिकु अकाउंट रजिस्टर थी सघे थो। ग़लति शनाख़्ती कार्ड नंबर दर्ज करण जी सूरत में शनाख़्ती कार्ड नंबर तब्दील न कयो वेंदो। उन खां पोइ पंहिंजी ईमेल एड्रेस दर्ज कंदा। ईमेल एड्रेस ऑप्शनल यानी गैर ज़रूरी आहे। अगरि तव्हां वटि ईमेल एड्रेस न आहे त ईमेल एड्रेस खे ख़ाली छॾींदा। उन खां पोइ पंहिंजो मौजूदा इस्तेमाल में मोबाइल फ़ोन नंबर दर्ज कंदा। यादि रहे त ॾिनल मोबाइल फ़ोन नंबर जे ज़रिए तव्हां खे अहम मालूमात जे लाइ आगाह कयो वेंदो, जंहिंमें दरख़्वास्त जी हैसियत, टेस्ट जी तारीख़, टाइम ऐं जॻह जे लाइ ॿुधायो वेंदो। महिरबानी करे मोबाइल नंबर ॿिए नेटवर्क ते तब्दील थियल यानी कन्वर्टेड नंबर दर्ज न कंदा। मथीं मालूमात दर्ज करण खां पोइ सेंड OTP कोड जे बटन खे क्लिक कंदा। क्लिक करण खां पोइ तव्हांजी ॾिनल मोबाइल नंबर ते हिकु तस्दीकी OTP कोड मोकिलियो वेंदो। अगरि तव्हांजे मोबाइल नंबर ते OTP कोड 1 मिनट जे अंदरि मौसूल न थिए त ॿीहर सेंड OTP कोड खे क्लिक कंदा। तस्दीकी OTP कोड हासिल थियण खां पोइ 4 अंगनि जो कोड हेठि ॾिनल OTP कोड बॉक्स में लिखंदा ऐं क्रिएट एन अकाउंट जे बटन खे क्लिक कंदा। बटन खे क्लिक करण खां पोइ तव्हांजे ॾिनल मोबाइल नंबर ते 6 अंगनि जो पासवर्ड मोकिलियो वेंदो, जंहिंखे इस्तेमाल करे तव्हां STS पोर्टल ते लॉगिन करे सघो था। अगरि रजिस्ट्रेशन जे दौरान का बि मुश्किल दरपेश अचे त ॾिनल ईमेल एड्रेस जे ज़रिए राब्तो कंदा।